बेलारूस मोगलवाला के रियासनो गोठ सेंट कासिमिर जो चर्च अहिड़े तरह चर्च जी मुंदनि मां नज़र ईंदी हुई। तंग ऐं मथाहीं दरवाज़े जे मथां हिकु दरी आहे। अचो त इमारत जी अंदर खां हिकु नज़र वठो। उती दरवाज़े जी मथां वंडो आहे। उहो ॾिसे सघिजे थो त हिकु वंडो भत में भॼी वियो। हुननि बि रहमी सां सरूं टोड़े छॾियूं। ज़रूरत खां वधीक ऊंधो करे पियो। मूंखे वंडो खोलण खे सदो करणो पियो, पर छो हुक इज़ाफ़ी नंढड़ी वंडो ठाहियो। वंडो जी ज़रूरत हुई छाकाणि त उन्हनि अॻियां दरवाज़ी ते वरहांगी कई। चर्च जी इहा अंदरोने दीवार बाद में ठाही वई। दीवार जे विच में गॾियल ॾिसो। खाॿी पासे मंदर जी मखे दीवार आहे। साॼी पासे हिकु वरहांगो आहे जेको बाद में ठाहियो वियो, अजीब टिकंडे निकरनि सां। वरहांगी ॿियनि सरनि मां ठहियल आहे। मामारी तमामु घणी ख़राबु आहे। सरनि जी विच में थले अणबराबरी महर। मां तोखे ॿिए पासे खां ॾेखारियां थो। भत ऐं वरहांगे जी विच में सिम वाज़े तौर ते नज़र अचे थो। भते जी विच में सरनि जो को बि पाबंद न आहे। सरनि जूं कतारूं न थियूं मिलनि। ही वरहांगी बाद में शामिल कयो वियो। आम तौर ते चर्च जी कोयर लाइ हिकु बिल्कोने आहे दाख़िल थियण जे मथां। अॻे को बि बिल्कोने या चर्च कोयर न हो। जॾहिं चर्च ठचियल हो इते थधी खां सवाइ गरम मौसम हुसी, पर पोइ मौसम बदिलजी वई ऐं थधी थी वई। इमारत खे गरम करण जी ज़रूरत आहे। उते हिकु धातो जो स्टोव रखियल हो। उन्हनि भत में हुक जा टोड़ी हुक सिलेंडर स्टोव सभु कयो। आर्किटेक्ट जी ख़्याल वांगुरु नज़र नथो अची। ही हिकु ज़बरदस्ती जदीदियत आहे, उन लाइ त मुंजमद न थई। मथे ते चमनी लाइ हुक चैनल आहे। बेलारूस में गर्मी खां सवाइ रहण नामकन आहे। सभिनी रहाइशी ऐं संस्कार्य इमारतनि खे गरम करणु घुरिजी, पर अॻु में गरम करण जी का ज़रूरत न हुई। पोइ मौसमियाती आफ़त आई। इमारत पादरी तरफ़ान वरितो वियो। उन्हनि हुक एस्टो नसब कयो, कोयर लाइ हिकु बालकोने ठाही ऐं वंडो ज़रिए टोड़ियो। चर्च ख़िदमतूं मुनक़िद करणु शुरू कयो, पर उनखां अॻु हिन इमारत जो हुक मुख़्तलिफ़ मक़सदु हो। इमारत हुक ख़ासि अमली कम लाइ ठहियल हुई।